जीएसएन हलचल जे बानी साईं जीएमसे जे फिक्र सां वाॻियल जीएसएन जे कॉम्प्रेस सियासत हिकु दफ़ो ॿीहर धड़ेबंदी तंज़ीमी इख़्तिलाफ़नि ऐं अंदरूनी टकराव जो शिकार बणिजी वई आहे। जंहिं तहरीक जो बुनियाद फ़िक्री इतिहाद, क़ौमी शऊर ऐं इज्तिमाही जदोजहद ते रखियो वियो हो, सा अॼु केतिरनि ग्रुपनि, धड़नि ऐं इख़्तिलाफ़नि में विरहाइजी चुकी आहे। ताज़ो रते देर वारी सूरतहाल खां पोइ जीएसएन क़ौमी महाज़ जस्कम अंदरि नओं तंज़ीमी बहिरान साम्हूं आयो आहे, जिते चूंडियल सीनियर वाइस चेयरमैन आकाश मल्हा ऐं वाइस चेयरमैन फ़कीर रमज़ान कलवड़ जे अॻुवाणी में मरकज़ी बॉडी जे केतिरनि उहिदेदारनि पारां चेयरमैन सनान कुरैशी जे रवैये ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कंदे तंज़ीमी सरगर्मियूं मुअतल करण जो ऐलान कयो वियो आहे। इहो क़दम तंज़ीम अंदरि मौजूद एतमाद जे बहिरान ऐं क़यादती इख़्तिलाफ़नि खे वधीक वाज़े करे थो। इन खां अॻु 7 अप्रैल ते रतोदेरो में शहीद बशीर खान कुरैशी जी वरसी वारे जलसे जे मौक़े ते तंज़ीम अंदरि शदीद इख़्तिलाफ़ात साम्हूं आया, जिते हिक ॿिए ख़िलाफ़ नारेबाज़ी ऐं गिरोही टकराव जी सूरतहाल पैदा थी, जंहिंसां जीएसएन जी सियासी इतिहाद ऐं तंज़ीम ते वधीक सवाल उथिया। जीएसएन जे मौजूदा बहिरान खे सम्झण लाइ उन जे तारीख़ी पस मंज़र खे ॾिसणु ऐं सम्झणु ज़रूरी आहे। साईं जीएमसे जी वफ़ात खां पोइ साईं जीएमसे जे फ़िक्र सां वाॻियल मुख़्तलिफ़ कॉम्प्रेस धड़नि गॾु थी इंज़माम करे जीएसएन क़ौमी महाज़ जस्कम जो बुनियाद विधो, जंहिंजो मक़सदु सिंध जे कॉम्प्रेस सियासत खे हिकु मरकज़ी तंज़ीम हेठि आणणु हो। जस्कम जी पहिरें दौर जो चेयरमैन अब्दुल वाहिद आरीसर ऐं जनरल सेक्रेटरी बशीर खान कुरैशी खे चूंडियो वियो, पर तंज़ीम अंदरि शुरूआत खां ई क़यादती इख़्तिलाफ़ ऐं नज़रियाती टकराव मौजूद रहिया। कुझु वक़्त खां पोइ मुख़्तलिफ़ अॻुवाणनि तंज़ीमी पॉलिसियुनि, चूंडुनि ऐं क़यादत जे तिर्ज़ ते सवाल उथारणु शुरू कया, जंहिंसां अंदरूनी फ़ासिला वधंदा विया। जीएसएन महाज़ जे अॻुवाण अब्दुल ख़ालिक जोणे जो इन इंज़माम जी मुख़ालफ़त कंदे अलॻि तंज़ीम यानी जीएसएन महाज़ खे बरक़रार रखण जो फ़ैसिलो कयो। अॻिते हली जस्कम अंदरि मुख़्तलिफ़ दौरनि में अब्दुल वाहिद आरीसर, बशीर खान कुरैशी, सैयद ज़ैन शाह जी क़यादत जा मरहला आया, पर तंज़ीम अंदरि इख़्तिलाफ़ मुसलसल बरक़रार रहिया। नतीजे तौरु जस्कम आहिस्ते आहिस्ते केतिरनि धड़नि में विरहाइजी वई। जस्कम मां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते नवां ग्रुप वजूद में आया। उन्हनि इख़्तिलाफ़नि जे नतीजे में सैयद ज़ैन शाह जस्कम खे ख़ैरबाद चई जीएसएन महाज़ खे बहाल करे उन जो सदर चूंडियो वियो। अब्दुल वाहिद आरीसर जस्कम आरीसर ग्रुप जी शिकिल में पंहिंजो अलॻि धड़ो ठाहे सियासत जारी रखी, जॾहिं त बशीर खान कुरैशी बि साॻे ई नाले जस्कम जी प्लेटफॉर्म तां साॻे ई झंडे ऐं नारे हेठि सियासत जारी रखी। अॻिते हली बशीर कुरैशी जी क़यादत वारी जस्कम मां डॉक्टर सफदर सरकी तंज़ीमी ऐं पॉलिसी इख़्तिलाफ़ रखंदे जीएसएन तहरीक खे बहाल करे छॾियो। ईअं जस्कम आरीसर मां रियाज़ चांडियो हिकु वधीक जीएसएन महाज़ जो बुनियाद रखी साॻे ई झंडे ऐं नारे हेठि अलॻि कॉम्प्रेस सियासत जी शुरूआत कई। इन्हनि विरासतनि ऐं धड़ेबंदी सां जीएसएन जी सियासत हिकु मुतहद तहरीक बदिरां केतिरनि नंढनि वॾनि ग्रुपनि में विरहाइजी वई। ताज़ो जस्कम मां हिकु वधीक वॾो धड़ो डॉक्टर नियाज़ कालाणी जी अॻुवाणी में उन वक़्तु वजूद में आयो जॾहिं तंज़ीम अंदरि चूंडूं न कराइण ऐं क़यादती अदम शफ़ाफ़ियत जा इल्ज़ाम लॻाया विया। हिन ग्रुप पंहिंजो अलॻि सियासी सफ़र शुरू कंदे जस्कम शहीद बशीर कुरैशी जे नाले सां नई तंज़ीम जो बुनियाद विधो, जंहिं में बाद में आसिफ बालादी जहिड़ा अॻुवाण बि शामिल थिया। जीएसएन जी सियासत जो तारीख़ी सफ़र ॾेखारे थो त हीअ तहरीक शुरू खां ई फ़िक्री तौरु ताक़तवर पर तंज़ीमी तौरु कमज़ोर ऐं क़यादत जे तकरारनि जो शिकार रही आहे। नतीजे तौरु हिकु गॾियल क़ौमी तहरीक बदिरां केतिरनि धड़नि, ग्रुपनि ऐं नालनि में विरहाइजी वई आहे। अॼु जी सूरतहाल में जीएसएन जी सियासत आॾो हिकु भेरो ॿीहर साॻियो सवाल साम्हूं अची बीठो आहे। छा सिंध जी कॉम्प्रेस सियासत पंहिंजो इतिहाद बहाल करे सघंदी या धड़ेबंदी ऐं इख़्तिलाफ़ी उन जो मुस्तक़िल सियासी मुक़दर रहंदा? साईं जीएमसे जे फ़िक्र सां वाॻियल जीएसएन जे कॉम्प्रेस सियासत सिंध जी सियासी तारीख़ में हिकु अहम नज़रियाती तहरीक तौरु उभरी। हीअ सियासत शुरू में शागिर्द तहरीक, पोइ अवामी कॉम्प्रेस सियासत ऐं बाद में केतिरनि तंज़ीमी धड़नि में विरहाइजी वई। वक़्त सां गॾु हीअ तहरीक इतिहाद खां वधीक इख़्तिलाफ़नि, तंज़ीम साज़ी खां वधीक टकराव ऐं नज़रिये खां वधीक गिरोही सियासत जो शिकार बणिजंदी रही आहे। 1972 में साईं जीएमसे जे फ़िक्र हेठि जीएसएन स्टूडेंट फेडरेशन जो बुनियाद पियो, जेका सिंध जी कॉम्प्रेस शागिर्द सियासत जी नर्सरी बणिजी वई। उन जो पहिरियों मरकज़ी सदर कुझु ज़रियनि जो चवणु आहे इक़बाल तरीन चूंडियो वियो, जॾहिं त कुझु ज़रिया जसाब जो पहिरियों सदर सैयद शाह मोहम्मद शाह ऐं जनरल सेक्रेटरी मदद अली सिंधी खे ॼाणाइनि था। जीएसएन जे कुहाड़ी वारे ॻाढ़े झंडे जो ख़ालिक इक़बाल तरीन कुझु वक़्तु शागिर्द सियासत में सरगर्म रहियो, पोइ पीटीवी जे ड्रामनि में अदाकारी ॾांहुं हलियो वियो ऐं उनखां पोइ अमेरिका लॾे वियो। इक़बाल तरीन कुझु साल अॻु सिंध पीपल्स पार्टी नाले सियासी जमायत ठाही, जेका अॻिते हली गैर फ़ाल थी वई। जीएसएन जी शागिर्द सियासत मां केतिरा ई नाले वारा अॻुवाण कॉम्प्रेस शागिर्द सियासत खे छॾे मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि में वञी शामिल थिया।
अहिड़े अमल सां जीएसएन जी सियासत में धड़ेबंदी जी शुरूआत थी। अहिड़नि अहम अॻुवाणनि में जन जीएसएन जी सियासत खे छॾे मुख़्तलिफ़ वफ़ाक़ी ऐं क़ौम परस्त पार्टियुनि में शमूलियत अख़्तियार कई। उन्हनि अहम अॻुवाणनि में नवाज़ लीग जो हिन वक़्तु मरकज़ी नायब सदर सैयद शाह मोहम्मद शाह, डेमोक्रेटिक पार्टी जो चीफ ऑर्गेनाइज़र अमानुल्लाह शेख, अॻूणो निगरान वफ़ाक़ी वज़ीर मदद अली सिंधी, 1973 जे आइन जे ख़ालिक़ अब्दुल हफ़ीज़ पीरज़ादे खे सिंध यूनिवर्सिटी कॉन्वोकेशन में चमाट हणंदड़ इस्माइल वसाण, कमर राजपर ऐं ॿिया केतिरा ई अॻुवाण शामिल आहिनि। सिंध जे आजपे जी क़ौमी जमहूरी ऐं अदम तशद्दुद जी मुख़ालिफ़ सियासत ऐं पार्लिमानी जमहूरी सियासत, उन्हनि इख़्तिलाफ़नि केतिरनि नवनि ग्रुपनि खे जनम ॾिनो। जीएसएन जी सियासत मां डॉक्टर अरबाब खवाड़ जी अॻुवाणी में नज़रियाती ऐं तंज़ीमी इख़्तिलाफ़ रखी हिकु वॾो सियासी धड़ो अलॻि थी वियो। कुझु सालनि जे वक़्फ़े खां पोइ साॻिए ई क़िस्म जा नज़रियाती ऐं तंज़ीमी इख़्तिलाफ़ रखी इदरीस चांडियो, जगदीश आहूजा ऐं फैज़ पीरज़ादो जी अॻुवाणी में हिकु वधीक धड़ो अलॻि थी वियो। 30 सेप्टेम्बर वाक़े खां पोइ वॾी सियासी शोहरत माणींदड़ डॉक्टर कादिर मक्सी, डॉक्टर दोदो मेहरी ऐं हैदर शाहणी जी अॻुवाणी में हिकु वॾो धड़ो जीएसएन जी सियासत खां अलॻि थी सिंध तरक़ी पसंद पार्टी जे नाले सां नई सियासी पार्टी जो बुनियादु विधो। अॻिते हली टोड़ी फाटक साने केस में सियासी शोहरत माणींदड़ जसाब जो मरकज़ी सदर रहंदड़ गुलमोहन जखराणी जीएसएन जी सियासत खे ख़ैरबाद चई पहिरें सिंध नेशनल फ्रंट ऐं बाद में पीपल्स पार्टी में शामिल थियो। वक़्तु गुज़रण सां जीएसएन जी क़ौम परस्त सियासत मां सियासी शख़्सियतूं वॾा ऐं नंढा धड़ा धार थी मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि में शामिल थींदा रहिया। जीएसएन जी सियासत जे वॾनि नालनि सैयद गुलाम शाह, सैयद ज़ैन शाह, रोशन बुरड़ो ऐं ॿियनि जीएसएन जी सियासत खे ख़ैरबाद चई साईं जीएमसे जे पोटे सिंध असेंबली जे डिप्टी स्पीकर रहंदड़ सैयद जलाल महमूद शाह जी अॻुवाणी में पाकिस्तान जे फ्रेमवर्क में रही पार्लिमानी सियासत कंदड़ सिंध यूनाइटेड पार्टी में शमूलियत कई। सैयद ज़ैन शाह हिन वक़्तु एसयूपी जो मरकज़ी सदर आहे। जसाब ऐं जीएसएन जी सियासत जो वॾो नालो डॉक्टर सफदर सरकी ऐं डॉक्टर मीर आलम मरी क़ौम परस्त सियासत तां रिटायरमेंट वठी पंहिंजी ज़ाती ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। शफ़ी गुरबत साईं जीएमसे जे अदम तशद्दुद जे फ़लसफ़े ख़िलाफ़ राह वरिती, संदसि जमायत ते पाबंदी लागू थी, सरकार संदसि गिरफ़्तारी जा वारंट जारी कया। 30 सेप्टेम्बर वाक़े जो असीर सूफ़ी लगारी सिंध तरक़ी पसंद पार्टी जो हिस्सो रहियो ऐं हिन वक़्तु परॾेह में जलावतनी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। हू जीएसएन जे ॻाढ़े कुहाड़ी वारे झंडे ऐं फ़िकिर सां वाॻियल आहे, पर जीएसएन जे कंहिं धड़े बदिरां अलॻि कमु करे रहियो आहे। जीएसएन जी सियासत खे ख़ैरबाद चई मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि में शामिल थींदड़ या पंहिंजा अलॻि सियासी प्लेटफॉर्म ठाहींदड़ अहिड़ा केतिरा ई अॻुवाण आहिनि जेके कंहिं वक़्तु हिन तहरीक जा सरगर्म चेहरा हुआ, पर अॼु या त सियासी मंज़र तां ग़ाइब थी चुका आहिनि या मुख्य धारा जी सियासत में ज़म थी विया आहिनि। जेके कंहिं दौर में जीएसएन जी सुञाणप हुआ अॼु माज़ी जी कहाणी बणिजी चुका आहिनि। कुझु गुमनामी जी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, कुझु दुनिया छॾे विया आहिनि ऐं कुझु पंहिंजो सियासी रस्तो बदिलाए चुका आहिनि। उन्हनि वॾनि नालनि में गुलमोहन जखराणी, डॉक्टर दोदो मेहरी, ज़ुल्फ़कार मंगी, नवाब लगारी जहिड़ा काफ़ी अॻुवाण पीपल्स पार्टी में शामिल थी चुका आहिनि। जसाब जी क़ौम परस्त सियासत जो वॾो नालो मरहूम सत्तार मोरियो बि आख़िर में जीएसएन जी सियासत खे ख़ैरबाद चई पीपल्स पार्टी में शामिल थियो हो। 30 सेप्टेम्बर जो असीर ऐं सिंध नेशनल पार्टी जो सदर अमीर अज़ीम भमरो परॾेह में पाण मुरादो जलावतनी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। जसाब सिंध यूनिवर्सिटी जो जनरल सेक्रेटरी रहंदड़ जाम अब्दुल फताह समें जो एसटीपी जो मरकज़ी वाइस चेयरमैन आहे। मुश्ताक खान राहड़ यूसी चेयरमैन आहे। 30 सेप्टेम्बर जो असीर रहंदड़ डॉक्टर कदीर मेमण क़ौम परस्त सियासत खां लाताल्की ॾेखारे समाजी तौर ते सरगर्म आहे। गुलज़ार सुमरो, डॉक्टर हमीद मेमून, डॉक्टर अहमद नूनारी, एहसान लगारी एसटीपी जो हिस्सो आहिनि। नूरदीन जमाली, मोहम्मद खान शेख क़ौम परस्त फ़िकिर सां वाॻियल आहिनि, पर क़ौम परस्त तंज़ीम जो हिस्सो न आहिनि। जीएसएन जी सियासी हलचल दौरान पहिरियों मिसिंग पर्सन डॉक्टर अदीब इनकलाबी, बागी बिजराणी, सलेमान जतोई, ख़ादिम सुमरो अॼु बि क़ौम परस्त फ़िकिर सां वाॻियल आहिनि, पर तंज़ीमी तौर ते कंहिं क़ौम परस्त जमायत जो हिस्सो न आहिनि। दिलशाद भुट्टो सीनियर, उस्ताद ख़ालिद चांडियो क़ौम परस्त फ़िकिर सां वाॻियल क़ौमी दानिश्वर आहिनि, पर कंहिं बि क़ौम परस्त सियासी तंज़ीम जो हिस्सो न आहिनि। नाले वारो अदीब ऐं जसाब जी शागिर्द सियासत जो वॾो नालो इनाम शेख सरकारी नौकरी तां रिटायरमेंट वठण बाद हिन वक़्तु अदबी खेतर में सरगर्म आहे। डॉक्टर अली अहमद रिंद, हमीद सब्ज़ोई, सोहेल मेमण, हमसफ़र गाॾेई, दिलशाद भुट्टो जीएसएन जे कंहिं तंज़ीम जो हिस्सो हुजण बदिरां सहाफ़ती ऐं अदबी खेतर में सरगर्म आहिनि। हीउ सॼो मंज़र हिकु अहम सवाल खे जनम ॾिए थो। छा जीएसएन जी सियासत सिर्फ़ शख़्सियतुनि जे उभार ऐं ज़वाल जी कहाणी बणिजी वई आहे, या इहो फ़िकिर अञा बि कंहिं नई नस्ल जी सूरत में जीअरो आहे? वक़्तु साबित कयो आहे त नज़रिया मरंदा न आहिनि, पर उन्हनि खे अॻिते खणण लाइ मुनज़्ज़म क़यादत, वाज़े हिकमत अमली ऐं गॾियल सियासी इरादो ज़रूरु हूंदो आहे। जीएसएन जी सियासत बि शायदि अॼु उन्ही मोड़ ते बीठल आहे जिते उनखे ॿीहर पंहिंजी सुञाणप, पंहिंजे रस्ते ऐं पंहिंजे इतिहाद बाबति फ़ैसिलो करणो पवंदो।